दोस्तों अॼु शमन अली मीराली आसमा हसन वॉल्यूम 43 पंटीह किंझर प्रोडक्शन 1993 जो रिलीज़। हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॻायो शमन अली। नाज़ तुंहिंजा पीरी मूंखे ॾाढा वणनि, चैन दिलि खे मिले निगाहूं ठरनि। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अमन, जेको शिकारपुर जो प्रीं प्यारो दोस्त आहे। हुन लिखियो आहे त वहीद हिकिड़ो पहिरियों मरतबा ईअं थी एल्बम सिलसिले में। अच्छा, ऐं हुन खां पोइ ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे। पहिरीं कमेंट्स आहे हसन अहमद महर साहब जी। अदा हिन जा 2 फ़ोटू आहिनि, पर अदा मूं वटि इहो हिकिड़ो ई हुयो ओरिजिनल। हुन खां पोइ हसन अहमद महर 1993 एल्बम पूरा। अच्छा ठीकु आहे साईं। हसन अहमद महर एहसन अहमद सोलंकी साहब, वॾी महिरबानी। हुन खां बाद ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे। हुन खां पोइ एहसन अहमद सोलंकी अदा शमन अली मीराली जा काफ़ी एल्बम 2 डुप्लीकेट फ़ोटू आहिनि, बिल्कुलु आहिनि। जेके हूंदा उहे शामिलु कंदासीं इंशाल्लाह। सुभान सोलंकी, वॾी महिरबानी, सुपर हिट आल सॉन्ग। हुन खां पोइ ॿी कमेंट्स आहे, ॾिसूं कहिड़ो दोस्त आहे उहो। कमेंट्स आहे बादशाह अहमद सोलंकी, नाइस वीडियो। बादशाह अहमद सोलंकी जी भाई जान, हमारे यहाँ सैलाब आया हुआ है। शहबान सोलंकी, असांजे ॻोठु बड़ा सैलाब बर्बादी कर रहा है। अल्लाह साईं ख़ैरु कंदो था, अल्लाह राम कंदो, अल्लाह साईं ख़ैरु कंदो सभिनी खे। ऐं हलूं था एल्बम जी तरफ़। त ही एल्बम ही कंपनी जेका हुई त नाज़ हिन धरती प्रोडक्शन वारनि मतिलबु मुमताज़ लकी जारी कई। हिन में कुझु फ़नकारनि जा एल्बम थिया, एॾी फेमस न हुई, जो म्यूज़िक ख़ासि न हुयो, इन करे हिननि बंदि करे छॾी। हुन खां पोइ हिननि धरती प्रोडक्शन कुझु टाइम हलाई। 2005 में हिननि खपाए माल थर प्रोडक्शन वारे खे ॾेई छॾियो सॼो। पोइ थर प्रोडक्शन वारे 2005 में सभिनी कैसेटुनि जा फ़ोटू तब्दील करे नई सही जारी कया। ऐं हिन एल्बम जो कोई बि फ़ोटू ॿियो जारी न कयूं, हे एल्बम ईअं ई हलियो। ऐं हिन में कलाम जेके आहिनि 4 गाना आहिनि जेके टूएट ॻाया विया, सुपर हिट हलियो उन दौर में। पहिरियों कलाम जेको आहे, छो छिनी नातो वहीं तूं खाओ दिलवारा, जुदाईअ में प्यारा कया थम वे सकारा। ज़बरदस्त अंदाज़ में ॻायो उस्ताद। हुन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो कलाम, विसरे नथो तूं जो प्यार सोना साईं, इहो इंडिया जी धुन ते आहे। हुन खां पोइ आहे टूएट गानो आहे ॿिन्ही जो, तूं सम्झो आ मूं। हुन खां पोइ ॿियो बि टूएट गानो आहे, मुंहिंजे त ख़्वाबनि में हमेशह तूं ई ईंदो आहीं। हुन खां पोइ वरी टूएट गानो आहे, पल पल तो लय प्यारा थधड़ भरिया शुकारा, इहो टूएट गानो आहे, इहो इंडिया जी धुन ते आहे। हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो कलाम आहे टूएट में। कलाम जा ॿोल आहिनि, अड़ीबियूं ओचितो अखड़ियूं सॼण सां, फिटी नेणनि जी निंड हे ॾिसण सां। हुन खां पोइ शमन अली जा 2 गाना अकेलाई में आहिनि, नाज़ तुंहिंजा पीरी मूंखे ॾाढा वणनि। हुन खां पोइ तमामु बहितरीनु गीत आहे, वहीद हिकिड़े जो आहे। कलाम जा ॿोल आहिनि, हवा वञी चो सिधो सॼण खे, आशिक़ तुंहिंजे सां आज़ार आहे, जंहिं ॾींहं खां तूं थियो आहे जुदा, ते ॾींहं खां तो बीमार आहे। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको। ऐं एल्बम इंफॉर्मेशन फॉर वीडियो आहिनि। काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न हूंदी, पर इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। जेके नवां दोस्त अचनि था ॾिसनि था वीडियो, त हिन में ॻाल्हाए थो ऐं गीत वीत न आहे।
सिर्फ़ु इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। ठीकु आहे दोस्तो, जे वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं नवां दोस्त कमेंट्स कंदा त उन्हनि जी कमेंट्स बि असां शामिलु कंदासीं।